بسم الله الرحمن الرحيم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين، والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين وعلى آله الطيبين الطاهرين. أما بعد. محترم नाज़रीन, जीअं त असांजी हीअ सती नशिस्त आहे ऐं हिन नशिस्त में असां ॿ शयूं बयानु कंदासीं. हिकु त ख़ुम्स कढण जो तरीक़ो ऐं ॿियो जेके ख़ुम्स कढण खां पहिरियां जेके अख़राजात इंसान कढंदो आहे असां उन्हनि खे बयानु कंदासीं. सभ खां पहिरियां इंसान ते जॾहिं ख़ुम्स वाजिबु थी वञे त उहो ख़ुम्स कढण जो तरीक़ो इहो आहे त इंसान तारीख़ मुअयन करे ऐं उन तारीख़ खे पूरो साल गुज़री वञे त पोइ पहिरियां हू पंहिंजो ऐं पंहिंजे अहल अयाल जे लाइ अख़राजात कढंदो. अख़राजात कढण खां बाद में हुन वटि जेको इज़ाफ़ी बची पवे उन ते ई ख़ुम्स ॾींदो. यानी मिसाल तौर हिकिड़े शख़्स जो पूरे साल जो ख़र्चो आहे 2 लख, हिन कमाई जेका थी हिन जी 3 लख थी, साल जो ख़र्चो हिन जो 2 लख थियो त लख रुपयो जेको हिनखे बची पियो पूरे साल खां बाद में इन लख मां ई 5 हिसो कढंदो. हाणे असां ॻाल्हि कयूं अख़राजात जी त अख़राजात कुझु वाजिब अख़राजात हूंदा आहिनि, कुझु मुस्तहब हूंदा आहिनि, कुझु मकरूह हूंदा आहिनि ऐं कुझु मुबाह अख़राजात हूंदा आहिनि. त इहे चइनी क़िस्मनि जा अख़राजात मुकल्लफ़ कढी सघे थो, पर शर्त इहो आहे त उहे मुतआरिफ़ हुजनि, याने उर्फ़ उनखे तस्लीम करे त ही वाक़ई ही वाजिबात अख़राजात मंझि आहिनि या मुस्तहबात मां आहिनि या मुबाह या मकरूह. इन लिहाज़ सां असां कुझु अख़राजात बयानु कंदासीं. सभ खां पहिरियां जीअं वाजिब अख़राजात थी विया पंहिंजे अहलो अयाल जा, जीअं उन्हनि जो लटो कपिड़ो ज़रूरी थी वियो या खाधो पीतो वग़ैरह या उन्हनि जी राश वग़ैरह जो बंदोबस्तु जेको थी वियो उहो. ऐं अहिड़ी तरीक़े सां ई कुझु हुक़ूक़ लाज़िम जॾहिं इंसान ते मुरतब थियनि था त पोइ उन जा अख़राजात बि कढणु ज़रूरी था थियनि. मिसाल जे तौर ते हिकु इंसान नज़र थो करे त मूंखे अगरि औलाद थींदी त मां औलाद थियण खां बाद में हीअ शइ नज़र ॾींदुसि. फ़र्ज़ कयो मेह थो चवे या अहिड़े क़िस्म जी ॿी का शइ थो चवे त उन मेह जेका ख़रीद कंदो उहा बि हिन अख़राजात मां कढी सघे थो. अहिड़ी तरह सदक़ात अगरि हिन ते वाजिबु आहे सदको त उन सदके जो ख़र्चो बि कढी सघे थो. सदको चाहे मुस्तहब हुजे चाहे वाजिबु हुजे. ऐं इन खां अलावा जीअं ज़ियारात वग़ैरह थी वयूं, ज़ियारात जो अख़राजात बि ही पंहिंजे उन साल मां कढी सघे थो पंहिंजे लाइ, पंहिंजे अहलो अयाल जे लाइ. ऐं अगरि जे ही शख़्स मक़रूज़ आहे त इन जो इहो कर्ज़ु कढण बि उन अख़राजात में शुमारु थींदो. उहो कर्ज़ु बि उन मां कढे, अगरि उन वटि कर्ज़ु आहे त उहो कर्ज़ु बि कढी सघे थो. अहिड़ी तरह जेके हुन ॾे महिमान वग़ैरह अचनि था उन महिमाननि जी ख़िदमत जे लाइ जेके अख़राजात थियनि था उहे अख़राजात बि ही उन मां कढी सघे थो. इन खां अलावा कुझु अख़राजात हूंदा आहिनि जीअं ॾंड चटियूं जेके थींदियूं आहिनि. मिसाल तौर अगरि को शख़्स कंहिं जी शइ जेको आहे गुम थो करे विझे या कंहिंजी शइ ज़ाया करे थो विझे त पोइ उन जे एवज़ में उन खां ॾंड वरितो वेंदो आहे त इहो ॾंड जो जेको ख़र्चो आहे जेको बि उहो बि उन मां कढी सघे थो. इन खां अलावा अगरि जे उहो शख़्स शान शौक़त रखे थो, ठीकु आहे, त पोइ पंहिंजी गाॾी वग़ैरह बि ख़रीद करे सघे थो ऐं उन जे लाइ ड्राइवर अगरि रखणु चाहे त उहो बि उन जा अख़राजात बि ही इन मां कढी सघे थो.
इन खां अलावा जीअं ॿियूं जेके माना ज़रूरियात न चऊं बल्कि जीअं मुस्तहबात चऊं या मुबाहिल चऊं, जीअं किताब वग़ैरह थी विया या अहिड़े क़िस्म जूं ॿियूं जेके आहिनि घर में शयूं थी वियूं, उन्हनि जा अख़राजात बि ही कढी सघे थो। ऐं वाजिबात में कुझु ही बि शयूं अचनि थियूं, जीअं औलाद जी शादी वग़ैरह कराइण थी वई या उन जे स्कूल जा अख़राजात वग़ैरह, उन जी पढ़ाई जा अख़राजात वग़ैरह। सो इन खां अलावा जेको आहे जीअं ख़ुतनो वग़ैरह कराईंदा आहिनि मुस्लमान, उन जा अख़राजात वग़ैरह थी विया। माना अहिड़े क़िस्म जा जेके उर्फ़ आम जिन खे तस्लीम करे, पोइ चाहे उहे वाजिबात हुजनि, चाहे उहे मुस्तहबात अख़राजात हुजनि, चाहे मुबाह हुजनि, चाहे मकरूह हुजनि, इहे कढी सघे थो। पर शर्त इहो आहे त उहे मुतारिफ़ यानी उर्फ़ उनखे तस्लीम करे। अलबत्ता हिते हिकिड़ी ॻाल्हि बयानु कंदो आहियां त फ़र्ज़ थियो उहो शख़्स तबज़ीर थो करे। तबज़ीर यानी हिकिड़ी शइ हुन शख़्स वटि मौजूदु आहे ऐं उहा शइ उन शख़्स जूं तमामु हाजातियूं पूरियूं थी करे, उन जे बावजूद बि हूअ ॿी अहिड़ी शइ थो वठे। मिसाल तौरु हिकिड़ो शख़्स आहे, उन जे ज़रूरी थी पए मोटरसाइकिल वठणु ताकी घर जा कमकार वग़ैरह आहिनि या पाण जेको आहे ड्यूटी वग़ैरह ते वञे थो, त इहे सभिनी जमी जेको आहे अगराज़ जे लाइ हुन हिकिड़ी मोटरसाइकिल वठे, इहो सही आहे। पर इन हिकिड़ी मोटरसाइकिल खां वठण खां बाद में वरी ॿी वठे, त ॿी वठणु इन जे लाइ इहा तबज़ीर में शुमारु थींदी, छो त ॿीअ जी ज़रूरत न आहे। उहो जेकी पहिरीं जेकी मोटरसाइकिल वरिती अथई, इहे इन जा जमी अगराज़ इन खे पूरो करे थी। जॾहिं पूरो करे थी त ॿी जेको आहे उन जे लाइ सही न आहे। ऐं इहो उर्फ़ आम बि इन ॻाल्हि खे तस्लीम न कंदो, छो त चवंदो त हिन वटि हिकिड़ी आहे त उन जे बावजूद बि हीअ ॿी वठी थी। लिहाज़ा तबज़ीर जेको आहे अख़राजात में शुमारु न आहे। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।